पाकिस्तान ऐं बांग्लादेश विच में 14 सालनि खां पोइ सिधी रीत हवाई राब्ता बहाल। बांग्लादेश क़ौमी एयरलाइंस जी उॾाम ढाका खां 150 मुसाफ़िर खणी कराची पहुची वई। बांग्लादेश जी पहिरीं उॾाम जी कराची एयरपोर्ट ते शानदार आजियां वाटर सल्यूट पेश। पाकिस्तान ऐं बांग्लादेश जे विच में सिधी रीत उॾामुनि जे बहाली अहम कामयाबी करार। सिंध सरकार गुल प्लाज़ा सानिया जी अदालती जांच लाइ सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे ख़त लिखी छॾियो। हाज़िर सर्विस जज खां जांच कराइण जी दरख़्वास्त। अदालती कमीशन जो फ़ैसिलो कंहिं सियासी पार्टीअ जे दॿाउ में न कयो वियो आहे। कमिश्नर कमेटीअ जी तफ़सीली रिपोर्ट अची वई आहे, जंहिंमें समूरनि माण्हुनि जा इंटरव्यू मौजूदु आहिनि। रिपोर्ट जी रोशनीअ में फ़ैसिला करणा हुआ। कुझु सियासी जमायतूं सान्हे ते सियासत करे रहियूं आहिनि। सिंध जे सीनियर वज़ीर शहदुल इनाम मेमण जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त कमेटीअ बिल्डिंग जी इजाज़तनामे ऐं लीज़ में संगीन ग़लतियुनि जो इंकिशाफ़ कयो आहे। एंटी करप्शन खाते खे कोताहियुनि जे जांच जी हिदायत करे छॾी आहे। फायर ब्रिगेड, सिविल डिफेंस ऐं रेस्क्यू जे इदारनि खे हिकु कमांड में ॼणण जे हवाले सां फ़ैसिलो कयो पियो वञे। भाटी गेट वाक़िए ऐं क़त्ल में को बि फ़र्क़ु नाहे। इहो वाक़ियो हर सतह ते ॾोहारी फहिल आहे। 10 डिपार्टमेंट्स आहिनि, जवाब कंहिं वटि नाहे। लाहौर जे कमिश्नर, DCA जे LDA ऐं असिस्टेंट कमिश्नर खे सज़ा मिलणु घुरिजे। मरियम नवाज़ 12 आला सतही इजलास दौरान लाॻापियल इदारनि ते सख़्त कावड़ जो इज़हार। पंजाब जी वज़ीर आला, प्रोजेक्ट डायरेक्टर, सेफ्टी इंचार्ज ऐं वासादी ज़िम्मेवारनि खे गिरफ़्तार करे नौकरियुनि तां बरतरफ़ करण जो बि हुकुम ॾेई छॾियो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो ईरान जे सदर मसूद पेज़ेश्कियान सां फ़ोन ते राब्तो। ख़िते जे तब्दील थींदड़ सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। ॿिन्ही मुल्कनि विच में आला सतही राब्ता ऐं सलाह मशवरा बरक़रार रखण ते इतफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ तरफ़ां ख़िते में अमन, सलामती ऐं तरक़ीअ जे लाइ ॻाल्हियुनि जी अहमियत ते ज़ोर ॾिनो वियो। पाकिस्तान अब्राहम मुआहिदे जो हिसो न बणिजंदो। बोर्ड ऑफ पीस खे अब्राहम मुआहिदे सां जोड़णु ग़लतफ़हमी आहे। पाकिस्तान आलमी इस्तेहकाम फोर्स में शामिल थियण जो फ़ैसिलो न कयो आहे। परॾेही खाते जो तर्जुमान ताहिर अंद्राबीअ जी प्रेस ब्रीफिंग। संदसि चवणु आहे त पाकिस्तान बोर्ड ऑफ पीस में नेकनीयतीअ तहत शामिल थियो आहे, जंहिं जो मक़सदु ग़ज़ा में जंगबंदीअ खे मुस्तहकम बणाइणु आहे। बोर्ड ऑफ पीस जो ॿियो मक़सदु ग़ज़ा जी नएं सिर अॾावत में मदद आहे। टियों मक़सदु फ़लस्तीनी अवाम जे ख़ुदमुख़्तियारीअ ते ॿधल जटरादार अमन जो क़याम आहे। PIA खे खांगाइण ऐं ट्रांज़ैक्शन दस्तावेज़नि ते सहीअ जी तक़रीब। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ऐं फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी शिरकत। अॼु जी तक़रीब तारीख़ी अहमियत रखे थी, जंहिं ते क़ौम खे वाधायूं ॾियां। PIA खे खांगाइण वारो अमल शफ़ाफ़ नमूने पुॼाणीअ ते पहुची वियो आहे। पूरी उमीद आहियां त PIA जी अज़मत बहाल थींदी। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त सहूलतुनि जी बहितरीअ सां इदारे जो मयार बि बहितर थींदो। हैदराबाद में एंटी करप्शन टीम जो ट्रेज़री ऑफिस ते छापो। पेंशन समेत ॿियो अहम रिकॉर्ड ज़ब्त करे वरितो। बिना सर्विस रिकॉर्ड जे पेंशन एडवांस ऐं चेक जारी कया विया। असिस्टेंट डायरेक्टर एंटी करप्शन इसरार भुट्टो जो चवणु आहे त सरकारी रक़म जाली बिज़नेस अकाउंट में मुंतक़िल कई वई। रिकॉर्ड जे छेड़छाड़ खां पोइ ऑफिसरनि ख़िलाफ़ जांच जो दाइरो वधायो वेंदो। शिकारपुर इमाम बारगाह सानी जी शहीदनि जी 11वीं वरसी अॼु मल्हाई वेंदी। शहीदनि खे भेटा पेश करण लाइ मशाल बरदार रैली कढी वई। वॾे अंग में शहरियुनि जी शिरकत। शिकारपुर जे रोडनि ते दहशतगर्दी मुर्दाबाद जे नारनि जी गूंज। 3 जनवरी 2015 ते शिकारपुर जे इमाम बारगाह में जुमे जी निमाज़ दौरान बम धमाको कयो वियो हो। दहशतगर्दीअ जे वाक़िए में 64 निमाज़ी शहीद थी विया हुआ। ऐं पहिरीं T20 मैच में पाकिस्तान ऑस्ट्रेलिया खे 22 रन्सुनि तां हाराए छॾियो। 169 रन्सुनि जे हदफ़ जे जवाब में कैंगरूज़ जी टीम मुक़ररु 20 ओवरनि में 146 रन्स ठाहे सघी। ऑस्ट्रेलवी बैटर कैमरून गिरीन 36 रन्स ठाहे टॉप स्कोर रहियो। साइम अयूब ऐं इब्रार अहमद 2 विकेटूं वरितियूं। क़ौमी टीम पारां पहिरीं बैटिंग कंदे मुक़ररु 20 ओवर में 168 रन्सूं ठाहियूं वयूं हुयूं। पाकिस्तान तरफ़ां साइम अयूब 40 ऐं सलमान आगा 39 रन्सूं ठाहियूं।